वाह वाह, अड़े, उफ, ओहो। छा तव्हांखे ख़बर आहिनि इहे अल्फाज़ कहिड़ा आहिनि ऐं इंग्लिश ग्रामर में इन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे ऐं इन्हनि लफ़्ज़नि खे छा चयो वञे थो, इन्हनि लफ़्ज़नि खे जुमिले में कीअं इस्तेमालु कबो आहे। जेकॾहिं तव्हांखे नाहे ख़बर त अॼु असां हिन क्लास में इहो सभु डिटेल में पढ़ंदासीं। असीं पंहिंजे पार्ट ऑफ स्पीच जो कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं इंटरजेक्शन जे बारे में डिटेल में पढ़ंदासीं। हीअ क्लास हमेशह वांगुरु सिंधी ज़ुबान में ई हूंदी। त हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं असीं तव्हांखे इहो चवंदासीं, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नया महिमान आहियो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक करियो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन मिली सघे। जेकॾहिं हीअ वीडियो पसंदि अचे या वरी हिन मां तव्हां कुझु सिखो त असांजे हिन वीडियो खे लाज़मी लाइक कजो। त अॼु असीं ॻाल्हि कंदासीं इंटरजेक्शन जे मुतलिक़। इंटरजेक्शन छा आहे थोरी हिंट आऊं तव्हांखे ॾींदो हलां। जेकॾहिं तव्हां एक्सक्लेमेटरी सेंटेंस या इम्परेटिव सेंटेंस पढ़िया आहिनि त अॼु वारी क्लास खे सम्झण में तव्हांखे तमामु घटि टाइम लॻंदो ऐं बिल्कुलु क्लियर सम्झी वेंदा। जेकॾहिं तव्हां एक्सक्लेमेटरी या इम्परेटिव सेंटेंस नाहिनि पढ़िया तॾहिं बि अॼु जी क्लास जेकॾहिं तव्हां पढ़े वरिती या अॼु जी क्लास जी वीडियो तव्हां मुकमल ॾिसी वरिती त इहो बि अव्हांजो हमेशह हमेशह लाइ क्लियर थी वेंदो। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु जी क्लास खे। सभ खां पहिरीं त असांखे इहो मालूम हुअणु खपे त इंटरजेक्शन आहे छा, इंटरजेक्शन चवनि छा खे था। इंटरजेक्शन आहे हिकु काइंड पार्ट ऑफ स्पीच जो ऐं इहो लास्ट काइंड आहे। त अॼु जी क्लास असांजी पार्ट ऑफ स्पीच जी आख़िरी क्लास आहे। त असीं हाणे ॻाल्हि कंदासीं इंटरजेक्शन छा आहे। इंटरजेक्शन लाइ हिते आऊं थोरो ॿुधायां थो त इंटरजेक्शन हिकु आहे पार्ट ऑफ स्पीच जो जेको इमोशन या फीलिंग खे शो कंदो आहे। छा आहे इंटरजेक्शन हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे जंहिंजी मदद सां असां अॻे वारे शख़्स जी इमोशन खे या उन जी फीलिंग खे ज़ाहिर कंदो आहे। उहो अल्फाज़ असां सॾूं था इंटरजेक्शन खे। जीअं ऐं शुरू में तव्हांखे ॿुधायो त वाह वाह, अड़े, इहे लफ़्ज़ उहे लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके इंसान जे इमोशन खे, जज़्बात खे या उन जी फीलिंग खे ज़ाहिर कंदा आहिनि। ही उहे लफ़्ज़ आहिनि, नोट कजो त ही उहे लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके जुमिले जे या त स्टार्टिंग में रखिया वञनि था या त जुमिले जे आख़िर में रखिया वञनि था, जुमिले जे दरमियान नथा रखिया वञनि। जीअं त ओ, अड़े, इलास, ही उहे लफ़्ज़ हूंदा आहिनि जिन्हनि जो इस्तेमालु अव्हां हमेशह ॾिठो हूंदो या त जुमिले जे पहिरीं में हूंदो या वरी जुमिले जे आख़िर में हूंदो। त इन्हनि लफ़्ज़नि खे असीं चवंदा आहियूं इंटरजेक्शन। हाणे असां तव्हांखे इंटरजेक्शन जे मुतलिक़ काफ़ी अहिड़ा लफ़्ज़ ॾेखारींदासीं जंहिंजी माना पिणु असीं ॾेखारींदासीं ऐं उन में ॿिया बि अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके असां हेठि डिस्क्रिप्शन में ॾींदासीं। हिकु लिस्ट असां ॾींदासीं इंटरजेक्शन जी ऐं उहे लफ़्ज़ अंग्रेज़ी में हूंदा, उन जी गॾोगॾु डेफिनेशन पिणु हूंदी। त हाणे असां तव्हांखे कुझु उहे अल्फाज़ ॾेखारूं था इंटरजेक्शन जा जिन्हनि जी कुझु डेफिनेशन आहे। त इन तरह असांजा ॿिया लफ़्ज़ हूंदा जेके असां डिस्क्रिप्शन में ॾींदासीं। उहे अव्हां यादि करे वरिता, तव्हांखे इंटरजेक्शन खे लिखणु पढ़णु ऐं सम्झण में तमामु घणी हेल्प थींदी। त उमेदु कंदा आहियूं तव्हांखे इंटरजेक्शन जे मुतलिक़ त ज़रूरु ख़बर पइजी वई हूंदी त इंटरजेक्शन आहे छा। इंटरजेक्शन हिकु अहिड़ो लफ़्ज़ हूंदो आहे जंहिंजी मदद सां असां अॻे शख़्स जे इमोशन खे या फीलिंग खे ज़ाहिर करे सघूं था ऐं उन खे सुञाणे सघूं था। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं सम वर्ड्स ऑफ इंटरजेक्शन एंड देयर डेफिनेशन। हाणे असां तव्हांखे जीअं पहिरीं ॿुधायोसीं त कुझु अल्फाज़ आहिनि जिन्हनि जी डेफिनेशन आहे, उन्हनि खे हाणे ॾिसूं था। हिते असां वटि कुझु आहिनि या हू, ही असांखे ज़ाहिर कंदो आहे जोइ, मज़े खे या हैप्पीनेस खे, ख़ुशी खे ज़ाहिर कंदो आहे। जॾहिं बि असीं ख़ुशी में अची वञूं या हैप्पीनेस थी वञूं तॾहिं असांखे सेंटेंस में या हू जो इस्तेमालु करिणो आहे। इहो अव्हां सेंटेंस जे फर्स्ट में या लास्ट में इस्तेमालु करे सघो था। वाह, असां जेको सिंधी में बि वाह चवंदा आहियूं न, असीं वाह चवंदा आहियूं सरप्राइज़ लाइ। जीअं त सरप्राइज़ हुजे त उन लफ़्ज़ लाइ असां वाह जो इस्तेमालु कंदासीं या वरी असां हम करे छॾींदा आहियूं। जीअं त असां ॾिसो, असां पाण बि पंहिंजी ज़ुबान में हम करे छॾींदा आहियूं। हीउ उहो लफ़्ज़ आहे जेको तव्हांखे हेज़िटेशन जे दौरान थिंकिंग करण में कमु ॾींदो आहे। जेकॾहिं मां हेज़िटेशन जे दौरान थिंकिंग सोचे रहिया हुजो त उन लफ़्ज़ असां सेंटेंस में हम करे छॾींदा आहियूं। ही कुझु लफ़्ज़ आहिनि। इन खां अलावा हेठि ॿिया बि लफ़्ज़ आहिनि, अहिड़ा खोड़ सारा लफ़्ज़ असां हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदासीं। ही पूरी लिस्ट असां डिस्क्रिप्शन में ॾींदासीं। उन्हनि में ही कुझु लफ़्ज़ आहिनि जिन्हनि खे तव्हां यादि कजो, उन्हनि जी डेफिनेशन तव्हांजे साम्हूं ई आहे। हाणे असां केतिरनि खे डिफाइन कंदासीं।
हाणे असीं ॻाल्हि कंदासीं त व्हाट इज़ इंटरजेक्शन एंड इन जो इस्तेमालु जेको आहे सो सेंटेंस में कहिड़े तरीक़े सां कयो वञे, इन जो इस्तेमालु सेंटेंस में कीअं कबो आहे। हीअ त लफ़्ज़ आहिनि ऐं उन्हनि जी डेफिनेशन आहे, लेकिन इन्हनि लफ़्ज़नि खे असीं सेंटेंस में कीअं इस्तेमालु कंदा आहियूं, हाणे असीं उहो कुझु ॾिसूं था। इंटरजेक्शन इन अ सेंटेंस, हाणे असीं इंटरजेक्शन जो सेंटेंस में इस्तेमालु ॾिसूं था त इंटरजेक्शन जो सेंटेंस में असीं कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु करे सघूं था। आहा दैट्स फील वंडरफुल, जेको आहे सो आहा असां इस्तेमालु कंदा आहियूं कंहिं वंडरफुल फीलिंग लाइ। जॾहिं असीं कंहिं वंडरफुल फीलिंग असां में अची वञे त असीं आहा जो इस्तेमालु कंदा आहियूं। या वरी असीं अड़े चवंदा आहियूं न, जॾहिं केरु गुज़ारे वञे या कंहिंजी फौत थी वञे या किथे हादसो थी वञे त असीं फौरन अचानक पंहिंजे मुंहं मां अड़े जो इस्तेमालु कंदा आहियूं। त अहिड़े लफ़्ज़ खे असीं इंटरजेक्शन चवंदा आहियूं ऐं इहो लफ़्ज़ असां सेंटेंस खां पहिरीं इस्तेमालु कंदा आहियूं। अड़े हुते एक्सीडेंट थी वियो, असीं ईअं चवंदा आहियूं न, त हिते लफ़्ज़ अड़े जेको असांजे मुंहं मां निकिरे थो इन खे असीं इंटरजेक्शन चवंदा आहियूं। इन खे असीं एक्सक्लेमेटरी सेंटेंस में इस्तेमालु कंदा आहियूं, इन खे असीं इम्परेटिव सेंटेंस में पिणु इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे उमेद कंदा आहियूं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। चलो कुझु वधीक एग्ज़ाम्पल असीं करियूं था। इन खां अलावा नेक्स्ट असांजो सेंटेंस आहे कॉन्ग्रेट्स यू फाइनली गॉट योर मास्टर डिग्री, मुबारक हुजे तव्हां पंहिंजी आख़िरकार तव्हां पंहिंजी मास्टर डिग्री हासिल करे वरिती। जॾहिं असीं कंहिंखे मुबारक ॾियूं था त मुबारक असीं ख़ुशी में चवंदा आहियूं, त मुबारक कॉन्ग्रेट्स असांजो थी वेंदो इंटरजेक्शन जो हिकु वर्ड। इन्ही जेको आहे सो मुबारक ई हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे जंहिंजी मदद सां असां इहो शो कंदा आहियूं त अॻे खे मुबारक ॾिए पियो, लाज़मी अॻियो शख़्स जेको आहे कुझु अचीवमेंट ज़रूरु कई आहे। त उमेद कंदा आहियूं उहे लफ़्ज़ तव्हांखे सम्झ में अची विया हूंदा जेके इंटरजेक्शन जा आहिनि। हाणे इन खां अलावा असांजा ॿिया बि कुझु सेंटेंस आहिनि जिन्हनि खे तव्हां ॾिसी वठो ऐं जिन्हनि खे तव्हां सेंटेंस में इस्तेमालु पिणु ॾिसी वठो। जीअं त असीं ॻाल्हि करे रहिया हुआसीं, को लफ़्ज़ असां स्टार्ट में इस्तेमालु कंदा आहियूं ऐं को वरी असीं सेंटेंस जे लास्ट में इस्तेमालु कंदा आहियूं। हीअ आहिनि कुझु सेंटेंस जिन्हनि खे असीं पढ़ियोसीं ऐं तव्हांखे ॿुधायोसीं त इंटरजेक्शन छा आहे, उन जो जेको आहे सो लफ़्ज़ कहिड़ा हूंदा आहिनि, उन्हनि जी माना कहिड़े तरीक़े सां निकिरे थी ऐं गॾोगॾु असां तव्हांखे इहो बि ॿुधायोसीं त इंटरजेक्शन जा लफ़्ज़ असीं जुमिले में कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कंदा आहियूं। त अॼु जी क्लास असां हिते ख़तमु कंदासीं इंशा अल्लाह ताला। हाणे असां ग्रामर जे हिकु ॿिए कोर्स सां तव्हांजी ख़िदमत में ईंदासीं ऐं इंशा अल्लाह हाणे उन ॿिए कोर्स खे जेको आहे सो कंप्लीट कराईंदासीं ऐं अॼु जी क्लास सां असांजो पार्ट ऑफ स्पीच जो कोर्स जेको बि हो उहो कंप्लीट थी वियो। जेकॾहिं तव्हांखे पूरे पार्ट ऑफ स्पीच जे कोर्स मां का ॻाल्हि न सम्झ आई हुजे त असांखे हेठि डिस्क्रिप्शन जे हेठि जेको आहे सो कमेंट आहे, कमेंट बॉक्स मां असांखे कमेंट लाज़मी करे ॿुधाइजो ऐं इन सां गॾोगॾु असां इहो बि चवंदासीं त असांखे इहो बि लाज़मी कमेंट करे ॿुधाइजो त असांजो कोर्स तव्हांखे कीअं लॻे थो। हाणे इंशा अल्लाह ताला असां हिकु ॿिए कोर्स सां मिलंदासीं, तेसीं ताईं ख़ुदा हाफ़िज़। सिंध जिए सिंध बारा जियन सिंधी टोपी अजरक बारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता रची नची